बुनियादी तौर 32 पेजनि ते मुश्तमिल पेपर जो तत्व कढी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन तयारु कई त जीअं ऑडियंस खे थोरो वाक़िफ़ु करे सघिजे। जेको हिन पेपर जो बुनियादी तौर जेको क्वेश्चन आहे उहो आहे त इंडस स्क्रिप्ट हिकु अल्फ़ाबेट आहे, उहा छो ऐं कीअं उन ते हे डिस्कस थियल आहे। सॼी इहा जेका प्रेज़ेंटेशन सेट थियल आहे इहा इन मुताबिक़ सेट थियल आहे। हीअ जेका इन पेपर जी जेका मेथडोलॉजी जंहिं ते बेस करे थी ग्रिड जेका स्ट्रक्चर आहे इन ते त बुनियादी तौर जेका पहिरीं निशानी आहे जंहिंखे हिकु अलॻि निशानी असाइन कयो वियो आहे उनखे बुनियादी तौर उनखे टोड़े उन मां डायक्रिटिक्स मार्क्स उन जी जेका कंपाउंड साइन बिल्कुलु लास्ट में उन जी जेका पूरी जेका प्राइमरी या बेसिक साइन वञी बीहे थी उनखे अलॻि कयो वियो आहे। जेके बि तक़रीबन 385 साइंस जेके इंडस स्क्रिप्ट में जेके हुन में ॾिनल हुन ऐं कुझु ॿाहिरनि वेल जूं नयूं निशानियूं आहिनि तक़रीबन 15-19 निशानियूं एक्स्ट्रा बि शामिलु कयूं वयूं आहिनि त जीअं स्टडीअ खे किथे बि जेकॾहिं ज़रूरत पई आहे त उन ज़रूरत पूरी कई वई आहे जिते फ़ॉन्ट न पियो मिले हुनजो आस्को पारपोला साहिब जो। हाणे बुनियादी तौर जेके कंपाउंड साइन उनजो जेको तरीक़ेकार आहे हाणे मथियों फॉर्म जेको हुनजो आहे उहो कटिजे थो। हाणे उन में जेके अलॻि अलॻि निशानियूं ॾिनियूं आहिनि जीअं हाणे हिन में ई तव्हां अंदाज़ो करे सघो था जेके मथियूं निशानियूं ॾिनल आहिनि उन्हनि खे धार करे जेके प्राइमरी साइन में कन्वर्ट कयो वियो आहे त हिन में इहे जेका हीअ कंपाउंड साइन आहे जंहिंखे अलॻि निशानीअ तौर नंबर असाइन थियल आहे जेकॾहिं असां उनखे टोड़ियूं था त कहिड़ियूं ॿ निशानियूं आहिनि, जेकॾहिं वरी इनखे ॿी निशानी खे टोड़ियूं था त कहिड़ी निशानी थी अचे। इहे सभु जेके बि कंपाउंड साइंस आहिनि जंहिंखे अलॻि नंबर ॾिनल असाइन थियल आहे उनखे जॾहिं असां टोड़ियो आहे त उनखे सभिनी प्राइमरी साइंस खे तक़रीबन कंपाउंड साइंस 96 साइंस टोटल अचनि थियूं जंहिंखे प्राइमरी साइंस या बेसिक साइंस में टोड़ियो वियो आहे त उहे जेके डिज़ाइन त उन में फ़र्क़ु आहे पर टोटल उहे सिर्फ़ु जेके कंपाउंड साइन में जेके निशानियूं इस्तेमालु थियल आहिनि सिर्फ़ु 40 ई आहिनि। इन 40 खां मथे न आहे। तव्हां इन जो स्ट्रक्चर सॼो ॾिसी सघो था त कहिड़ियूं निशानियूं ॿई पाण में मिलियल आहिनि उनखे कहिड़े हिसाब सां अलॻि कयो वियो आहे। कंपाउंड साइन सिर्फ़ु 2 न आहिनि, किथे किथे 5 बि आहिनि, किथे किथे 4 बि आहिनि, किथे किथे 3 बि आहिनि। उनखे तमामु बिल्कुलु उन गहराप सां डीपली उनखे मुशाहिदो करे उनखे अलॻि कयो वियो आहे त इन जेके कंपाउंड साइन में कहिड़ियूं कहिड़ियूं साइनूं ॾिनल आहिनि उहे जेके कंप्राइज़ जेके साइंस उन में आहिनि उन्हनि जो हेठि डिटेल ॾिनल आहे। इन खां अलावा कुझु लिगेचर्स आहिनि जेके इहे कंपाउंड साइन जेके मथे स्ट्रक्चर आहे उहो सॼियूं जो सॼियूं साइन अलॻि डिज़ाइन तहत पाण में मिलियल आहिनि पर जेके हेठियूं साइन आहिनि उनखे जेको उनजो स्ट्रक्चर आहे उहो अधु अधु करे मिलायो वियो आहे। 3 अचनि था बुनियादी तौर परमानेंट मोडिफायर्स जेके बुनियादी निशानियुनि खे मोडिफाए करे उनखे तब्दील कनि था। उन मां हिकिड़ी आहे वेज साइन, ॿी आहे शेडिंग वर्टिकल हॉरिज़ॉन्टल ऐं इन खां अलावा वरी 4 निशानियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ तरीक़े सां मुख़्तलिफ़ नमूने सां इन साइन खे मोडिफाए थियूं कनि। उहो हिकिड़ो W02 वेल्स जूं साइनूं आहिनि ऐं 2 बराबरि जूं साइनूं। उन वरी जॾहिं डबल शेप थो थिए त 4 अलॻि साइनूं थी वञनि या वरी उन जा वरी जेकॾहिं उन में डबल नमूने ॿई इस्तेमालु थियूं। हाणे हिन में जेका वेज साइन आहे उहा प्राइमरी साइन सां कीअं मिलियल आहे तव्हां उनखे ॾिसी सघो था त मथे प्राइमरी साइंस ॾिनल आहे, इन जे हेठां जेका वेज साइन उन में अटैच थियल आहे उहा कीअं थी मोडिफाए करे बुनियादी निशानीअ खे बिल्कुलु तरतीब सां, हालांकि इन जो डिटेल हिन पेपर में मौजूदु आहे पर मां प्रेज़ेंटेशन लाइ जिते मख़सूस साइनियूं आहिनि उते मां हिन में सिलेक्ट कयूं। हाणे वेज साइन आहे जेका पहिरीं निशानीअ सां हेठि तरे में लॻल आहे, ॿी निशानीअ खे मथां लॻल आहे, टीं निशानीअ खे तरे में लॻल आहे, चौथी निशानीअ खे मथां लॻल आहे, 5हीं निशानीअ खे मथां, 6हीं खे मथां, वरी 7हीं खे बिल्कुलु विच ते लॻल आहे। इहो बिल्कुलु इन जो जेको तरीक़ेकार आहे इन जो जेको मॉडिफिकेशन जो इहो सिस्टमेटिकली ऐं हिकु करो आहे सभिनी में ओवरऑल। हाणे इहे मॉडिफायर जेके साइनूं इन में मिलनि थियूं इहे तक़रीबन इन जो तइदादु
53 या 63 आहे। हाणे इन खां अलावा वरी जेके मॉडिफाई थियनि थियूं इहे शेडिंग सां, उहे साइनूं उनजी जेका प्राइमरी साइन अलॻि उनजी जेका वैल्यू कीअं ऐं मॉडिफाई कीअं थियूं थियनि उहे हेठि लिखियलु आहिनि उन जी तरतीब सां। मथे उहे जेके ओरिजिनल साइन आहे, हेठि जेका उनजी मॉडिफिकेशन खां पोइ आहे। हे जेका मॉडिफिकेशन आहे जेके ॿ बराबरि जूं निशानियूं आहिनि, मथे जेका मशी वारी निशानीअ में विच में थियूं अचनि, वरी परी निशानीअ में साइडुनि खां थियूं अचनि, वरी साॻियो ई जेको सी वांगुरु निशानी आहे उनजे ॿिन्ही छेड़नि ते थियूं अचनि, वरी जेकॾहिं जेका अलॻि उहा गिलास वांगुरु निशानी आहे उनजे ॿिन्ही भर वारे पासनि में थियूं अचनि। इहा हिकिड़ी छा था चेन जे हिसाब सां वरी हेठि उन जी जॾहिं अलॻि शेप थियूं वठनि त उहो जेके बेसिक साइंस सां उनखे चौधारीअ उहे 4 लाइनूं उनखे थियूं कनि मॉडिफाई। ईअं ई वरी जॾहिं उहे डबल यूज़ में थियूं अचनि त हेठि उन्हनि साइन खे मॉडिफाई थियूं कनि। डाइक्रेट्स मार्कूं आहिनि, मार्क्स आहिनि जेके यूनिफॉर्मली सभिनी सां इस्तेमालु थी आहिनि। हीअ साइन आहे जेका इन जो नंबर त हिन में मिस थी थो वञे, 147 आहे शायदि। इहा साइन जॾहिं मॉडिफाई थी करे त साइन खे कीअं चेंज थी करे तव्हां त तरतीब सां ॾिसी सघो था। पहिरीं मथे बेसिक साइन ॾिनल आहे, हेठि मॉडिफाइड साइन ॾिनल आहे। बिल्कुलु हिकिड़ी तरतीब सां इन सभिनी साइन खे इहा साइन जॾहिं मॉडिफाई थी करे उहा बिल्कुलु चेंज थो थी वञे। हाणे इहा साइन जॾहिं असांखे ॾिसूं था त जॾहिं इहा टेक्स्ट में आज़ादु नमूने पंहिंजो हिकिड़ो इन जो सिंगुलर वैल्यू बि आहे, इहा आम तौर जेका मोहर में इस्तेमालु थी आहे, बिल्कुलु जेका कंहिं बि निशानीअ जे लेफ्ट टॉप ते इस्तेमालु थिए, जेको इन जो आम इस्तेमालु आहे। हाणे इहा हिन जी इहा टेबल आहे जंहिंमें इहा मॉडिफाई थी करे प्राइमरी साइन खे। इहा बुनियादी तौर इंडस स्क्रिप्ट में 3 वाउल आहिनि, बेसिक वाउल जेके बुनियादी तौर मॉडिफाई थी मुख़्तलिफ़ वाउल्स खे जनम ॾियनि था। उन में 3 वाउल्स तव्हां ॾिसी सघो था। हीअ 147 परी छेड़ी। हाणे इहा साॻी डाइक्रिटिक मार्क जेका वरी जॾहिं वाउल्स खे मॉडिफाई थी करे त तव्हां ॾिसी सघो था त पहिरीं निशानी खे कीअं थी करे, ॿी निशानी खे कीअं थी करे, टी निशानी खे कीअं थी करे। हाणे साईं चयो त बसि इहो सिलसिलो ख़तमु थी वियो आहे। इहो सिर्फ़ु हिकिड़ी निशानी आहे। इहा 7 डाइक्रेटिकल मार्क्स मां सिर्फ़ु मां पहिरियों हिक जी वज़ाहत ॾिनी आहे। हाणे बुनियादी तौरु हीअ कैलकुलेशन आहे त टोटल 400 जेके 4 साइंस उहे एग्ज़ामिन कयूं वयूं आहिनि। उन में प्राइमरी साइंस 40 आहिनि, उन में पेयर्ड जेके साइंस आहिनि उहे 26 आहिनि, साइंस विद मॉडिफायर्स 66 आहिनि, साइंस विद डाइक्रेटिकल मार्क्स उन में 125 आहिनि, ऐं लिगेचर्स एंड कंपाउंड साइंस जेके आहिनि उहे 94 आहिनि, ऐं आइडेंटिकल जेके हिकु जहिड़ी मार्कूं उनखे गैर ज़रूरी तौरु अलॻि नंबर ॾिनो वियो आहे उहे 53 आहिनि, ऐं उन में 13 मार्क्स अहिड़ियूं आहिनि जंहिंखे मां उन ते को बि तज़ियो न ॾिनो आहे। इहे टोटल 400 साइन जेके अंडर हुन में सॼी एग्ज़ामिन थियूं आहिनि। हे पेपर थी सघे थो हिकिड़ो 2-3 हंधनि ते इंटरनेशनल जर्नल्स जे अंडर कंसिडरेशन में आहे। जीअं ई जेकॾहिं छपियो त मां लिंक शेयर कंदुसि, पर इहा जेका प्रेज़ेंटेशन आहे मां कोशिशि कंदुसि त कंहिं तव्हां सोशल साइट ते मां रखी छॾियां। जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो त तव्हां ॾिसी सघो था। महिरबानी।